अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उनर सराड़ी लगे यूसी मिर्ज़ा फर्क बेगे जे गोठाणन वॾे अंग में गॾु थी सराड़ी नवाब शहर रोड ते एहतजाज कंदे मुज़ाहिरो कयो। न मौके ते गोठाणन नवाज़ ॾाहिरी सिम नाले जे खोटराई करायो। गोठाणन जूं ज़रई ज़मीनूं बचायो ऐं ॻोठ बचायो जा नारा पिण हया ऐं रोड बिला करे सख़्त एहतजाज कयो। गोठाणन नूरुल्लाह जमाली, नियाज़ हुसैन जमाली, हाजी गाज़ी खान जमाली, गुलाम हुसैन जमाली ॿियनि मीडिया ॾो ताईंदे चयो त सिम नाले नवाज़ ॾाहिरीअ जी केतिरनि सालनि खां खाटी नथी सघी आहे ऐं रेलवे लाइन वटां सिम नाले खे गंढो आयल आहे, जंहिं करे सिम नालो भरिजी ओवरफ्लो थी वियो आहे, जंहिंजो ज़हरीलो पाणी ॻोठनि ऐं ज़रई ज़मीननि में काहे पियो आहे, जंहिंजे करे RD 156 खां RD 158 ताईं जो समूरो इलाइक़ो सिम जे पाणी जे लपेट में अची वियो आहे। दया माड़ी, तुबड़ दे, हालावलर दे, कलरी दे, छन बाबू समेत केतिरा इलाइक़ा सिम वकोड़े वई आहे, जॾहिं त ॻोठ छप्पर खान जमाली, ॻोठ फैज़ मोहम्मद जमाली, ॻोठ चाकर खान जमाली, ॻोठ जैंदो खान जमाली, ॻोठ मिर्ज़ा आशिक बेग जलबाणी, ॻोठ मुहर्रम शाह ॻोठनि में सिम नाले जो पाणी अची वियो आहे, जंहिं सबबु ॻोठाणनि जो जीअण जंजाल थी वियो आहे ऐं जर जो पाणी बि कड़ो बणिजी वियो आहे ऐं सवी एकड़ ते बीठल फसल कणक, सरेह, बसर, मिर्च, भाॼियूं ऐं अंबनि जा बाग बि सिम जे वर चढ़ी विया आहिनि। सिम जे पाणीअ जे करे मुकमल तबाह थी विया आहिनि। ॿिए तरफ़ स्कार्प खाते पारां लॻायल सिम जे पाणी निकाल लाइ ठहियल ट्यूबवेल बि नाकारा बणिजी विया आहिनि। उन्हनि ते कमु कंदड़ मुलाज़िम बि घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त मुतासिर ॻोठाणनि जो सिम जे ज़हरीले पाणी अचण सबबु थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वञे ऐं सिम नाले नवाज़ ॾाहिरीअ जी खाटी कराए ॻोठाणनि जा ॻोठ ज़रई ज़मीनूं बचायूं वञनि। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।